نستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم فيها يفرق كل أمر حكيم صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين मुझे प्यारा दोस्तों भाईरो अल्लाह ने पाक कुरान मजा जेके चंद लफ्ज मुंह तव्हांजे साम्हूं तिलावत कया आहिनि इन्हनि पाक लफ्ज़नि जे अंदर अल्लाह ताला हिक रात जी फज़ीलत बयान कई है। साल में हिक अहिड़ी रात अचे थी जंहिंजे बारे में अल्लाह अज़्ज़ व जल फरमायो फीहा युफ़रक़ु कुल्लु अम्रिन हकीम उन रात जे अंदर हर हिकमत वारे कम जो फैसलो थींदो आहे। उहा रात आहे जंहिंमें माण्हुनि जे मुक़द्दरनि जा फैसला थींदा आहिनि, तक़दीरूं लिखियूं वेंदियूं आहिनि, नफ़ा ऐं नुक़सान माण्हुनि जूं ख़ुशियूं ऐं ग़मियूं छा छा थियण वारो आहे उन जो बयान उन रात जे अंदर लिखियो वेंदो आहे। अक्सर मुफ़स्सिरन इन आयत मंझा मुराद वरती आहे रब जो फरमान फीहा युफ़रक़ु कुल्लु अम्रिन हकीम उन रात जे अंदर हर हिकमत वारे कम जो फैसलो कयो वेंदो आहे। इन मंझा मुराद लैलतुल क़द्र जी रात आहे। कहिड़ी रात आहे? लैलतुल क़द्र जी रात आहे। हजरत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु खां हिक रिवायत में ही आयो आहे त इन रात मंझा मुराद 15 शाबान जी रात ऐं उलमा किराम इन्हनि ॿिन्ही रिवायतुनि जे अंदर ततबीक हीअं ॾिनी आहे त तक़दीरुनि जा फैसला 15 जी रात लिखबा आहिनि ऐं उहे मुअक्किल मलाइकनि जे हवाले लैलतुल क़द्र जी रात आहे। मिसाल हिन साल में कंहिंजो मौत वाक़िअ थींदो इहो फैसलो 15 जी रात लिखबो आहे ऐं इहा लिस्ट हज़रत इज़राइल जे हवाले लैलतुल क़द्र जी रात थींदी आहे। पर समझो था कोन था समझो इहे चुप कयूं वेठा आहियो ॼण मां मुक़ाम कब्रिस्तान में वेठो थो क्या कुछ ॻाल्हायो त सही त ख़बर पए समझो था। सुभान अल्लाह ख़ुदा मदीनो ॾेखारींदो अलाह कंदो मदीने वारे साईं जो दीदार थींदो सभिनी कुछ ॻाल्हायो त सही त ख़बर पवे न त जेरायो साईं इहा रात जंहिंमें फैसला लिखबा आहिनि इहा 15 शाबान जी रात ऐं इन ॻाल्हि जी ताईद मदीने वारे साईं जी हिकु हदीस में बचे थी। इमाम बैहक़ी रिवायत आंदी आहे हबीबन करीमन फरमायो त
तुक़्तउल आजाल मिन शअबान इला शअबान हत्ता इन्न रजुल लयनकिहु व यूलिदु लहु वक़द खरज इस्मुहु फिल मौता। इंसानन जे उम्रन जा जिंदगिन जा फैसला शाबान का शाबान ताईं लिखिया वेंदा आहिनि। यानी 15 शाबान जी रात माण्हुनि जे मौत ताईं जिंदगी जा फैसला लिखिया वेंदा आहिनि। सुभान अल्लाह। इसी ताईं जो हिकिड़ो माण्हू शादी तो करे ख़ुशियूं तो मल्हाए पर उन जो नालो मोहलनि जे लिस्ट में लिखिजी वेंदो आहे। 15 जी रात पार वना में वेठी आहे, मेहंदियूं पीतियूं लॻनि, घोट जो नालो मोहलनि जी लिस्ट में लिखिजी वेंदो आहे। कहिड़ी रात में? 15 वारी रात। तो दोस्तों उहा फैसलन वारी रात अनकरीब अचण वारी आहे। इन रात जे अंदर मुझे लजपाल नबी मदीने वाले साईं फरमायो, सुनन इब्ने माजा में रिवायत आहे, हजरत मौला अली तो रिवायत है। गरीब जो सुभान अल्लाह। हदीस हबीब करीम जी ऐं उन हदीस के बयान करण वारो, रिवायत करण वारो, उम्मत ताईं पहुंचाइण वारो मौला अली शेरे जली फातिह खैबर नबी जो बिरादर असदुल्लाहिल गालिब सय्यदना अली बिन अबी तालिब। सुभान अल्लाह। सुभान। सुनो हैदर करार रिवायत फरमाए छो त समीअतु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यक़ूल, मु पाण मदीने वारे मीर का बुधो। केर तो फरमाए? मौला अली। तो मदीने वाले साईं का मु बुधो हबीबन करीमन फरमायो त इज़ा कानत लैलतुन निस्फ मिन शाबान फकुमू लैलहा व सुमू नहारहा। जेन तव्हां के 15 शाबान जी रात मिली वञे त इहा रात जागो, क़याम कयो, नफ़िल पढ़ो, सुम्हो न, जागी रात मल्हायो। व सुमू नहारहा, ऐं इन ॾींहं जो वरी नफ़िली रोज़ो रखो। कुमू ऐं सुमू भई अमर जा सीगा आहिनि। मुस्तफ़ा करीम जंहिं ॻाल्हि जो हुकुम ॾिए छा था चओ, मञिजे या न मञिजे? मदीने वारे जो हुकुम मञंदो या न मञंदो? अधु ॻाल्हायो था, अधु चुप में आयो। मदीने वारे साईं जो हुकुम जेके मञंदासीं हथड़ो त मथे घणो। हबीबन जो हुकुम मञंदो? साईं फरमाइनि था कुमू लैलहा, इहा रात जागो, व सुमू नहारहा, इन ॾींहं जो रोज़ो रखो। सुभान अल्लाह। फ़इन्न अल्लाह यंज़िलु फ़ीहा लिग़ुरूबि शम्स इला समाइ दुनिया। छो त 15 जी रात जीअं ईंदी आहे न, हेॾो सिज ओलह ॾे लहंदो ऐं अल्लाह ताला आसमानी दुनिया ते लही ईंदो। पंहिंजी शान मुताबिक़ रब करीब थींदो। पोइ अल्लाह ताला फयकूल, अल्लाह पाण ऐलान कंदो, रब पाण पढ़ो ॾींदो, रब पाण फरमाइंदो अला मिन मुस्तगफिरिन फअगफिर लहू। आहे को बख्शिश घुरण वारो त बख्शे छॾियोसि। अला मुस्तरज़िकुन फअरज़ुकहू। आहे को रोज़ी घुरण वारो त रोज़ी सां माला माल कयो। अला मुब्तलन फअआफियहू। आहे को बीमार, आहे को परेशानियुनि में मुब्तला, आहे को दर्दन वारो, आहे को ॾुखनि मारियो, अचो त मां रब पल भरियां, अचो त मां रब झोल भरे ॾियां। हर कंहिंजूं पंहिंजूं पंहिंजूं आसूं उमेदूं आहिनि जी। मूंखे पंहिंजी आस हूंदी, साईं मौलाना मिसरी खे पंहिंजी आस हूंदी।
समझो था ना? हिन मौलवी साहब के वरी पंहिंजी दिल में हर कंहिंजे मन जूं ख़्वाहिशूं पंहिंजूं आहिनि। रब फरमाए थो त अल्लाह ताला फरमाईंदो अला कंदा आहे को फलाणो, आहे को फलाणो, आहे को बीमार, आहे को मुश्किल वारो, आहे को दर्दन मारियो, आहे को दुखन वारो, अचो त मां तव्हांजा हड़ई हाजतूं ज़रूरतूं पूरियूं हत्ता यतलु अल फज्र ऐसी ताईं पड़ा फिरंदा, ऐसी ताईं ऐलान थींदा जैसी ताईं बाख फुटे। फिर फुटण ताईं रब जे रहमत जा ऐलान थींदा पड़ा फिरंदा। ये सखी सॾे ख़ैरात ॾियण जे लाइ को कीअं था सम्झो बुघिया वञिजे या न वठिजे या न? रब सॾे त जीव चई झोली झलजे या न? सुभान अल्लाह। इन रात जे अंदर अल्लाह ताला रोज़ी घुरण वारनि खे रोज़ी ॾींदो, पुट घुरण वारनि खे पुट ॾींदो, माल घुरण वारनि खे माल ॾींदो, ज़ाल घुरण वारनि खे ज़ाल ॾींदो, अयाल घुरण वारनि खे अयाल ॾींदो। मदीने वारे साईं जो दीदार घुरण वारनि खे मुस्तफा जो दीदार। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जंहिंजी जहिड़ी ख़्वाहिश जी तव्हां बि घुरंदो अहिड़ी का दुआ घुर्जे जो हड़ई कम थी वञनि। वो चवंदा हिकिड़ो माण्हू आयो सोणे पीरनि जे पीर दस्तगीर वटि, अखियुनि खां अंधो हुयो, मिसकीन में सुञो टाक हुयो ऐं मर्दाने की बि न हुयसि, नामर्द हुयो। साईं जन वटि आयो, टे इंतजाम हुजनि। साईं जन जी ख़िदमत में आयो, साईं मां अर्ज़ खणी आयो। साईं फरमा दुआ हिकिड़ी घुरंदो साईं बस, जेका चई सोचई त हाणे मुर्सी जी दुआ घुरायां या रोज़ी जी दुआ घुरायां या अखियुनि जी दुआ घुरायां। पैसो माल ॾोकड़ थिए पर मुर्सी ना आहे त कुझु न आहे, अखियूं न आहिनि त इंसान त नूर न त चेहरे खणी पूर। जे अखियूं मिलनि सुञो टाक हुजां त मज़ो न आहे। हिकिड़ी राति मोहलत जो मां सोचां पियो सुभाणे चवंदुसि। हाणे मोटी आयो सोचे पियो त छा घुरां। पीरान पीर चए थो हिकिड़ी दुआ घुरंदुसि। हाणे अहिड़ी का दुआ घुरां जो हर ई कम थिए। सॼी राति निंड न आहे, सोचे 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 सुबुह जो आयो। साईं बसि हिकिड़ी दुआ घुरो। साईं फिर मां चयो कहिड़ी? चई साईं बसि हिकिड़ी दुआ घुरो, हिननि अखियुनि सां माड़ियुनि ते नून खे खीर मिलोड़ींदो ॾिसां। अखियुनि सां ॾिसे माना नूर मिले न, माड़ी थिए ऐं खीर मिलोड़े माना दौलत पैसो खीर पुट मिलनि तॾहिं त नूर मिलनि न, दौलत थिए तॾहिं त माड़ियूं थियनि न। अखियूं बि घुरी वियो, खीर बि घुरी वियो, पुट बि घुरी वियो, कुवत मर्दानी बि घुरी वियो, हर कम थी विया हिकिड़े ई साल। पुट अहिड़ो को सुवाल कजे जो दुनिया आख़िरत जा हर ई कम थी वञे। चवंदा आहिनि त मां ॿ गिदरा मुठ में न ईंदा। ॿुधो अथव न पाको, ॿ गिदरा मुठ में न ईंदा, पर जे वल खणी सॼी पट ॾह गिदरा वल जे हथ में अची वञे न त 10 या 15 हर ई गिदरा मुठ में अची वेंदा। अल्लाह जे दर ते घुरो, सुवाल कयो त बसि हिकिड़ी शइ घुरो, सभु कम थी वेंदा। मालिक तू राज़ी थी, मौला तू राज़ी थी। बस रब राज़ी थी वियो न त दुनिया में मिलंदी, आख़िरत में मिलंदी, क़ब्र क़यामत हर शइ जी नेमत मिली। रब मिलियो त सभु मिलियो, रब ना मिलियो कुछ ना मिलियो।
है रब मिलियो ता सब मिलियो, रब ना मिलियो कुछ ना मिलियो। 15 जी रात मिले न रब खाइए गुर मालिक तू राजी, मुझा मौला बस मुखे पंजो कर, पंजे दर ते कबूल कर। ये रब राजी थी पियो न बेड़ा ही पार। बादशाह हारून रशीद पंजे महल जी लुट कई, लुट जे मुझो महल तो जेको वणे वसो खणो खणो, जा शे खपे वसा खणो, के मोती कया के ही हंसी शाही महल में केड़ी शे दी कमी हुंदी, महल में छा न हुंदो। के सोन कया के चांदियूं कयूं के हीरा कया के पलंग कया के पंजो केड़ी शे के केड़ी शे केड़ी काली कोजड़ी बानड़ी हुई और बादशाह जे पासे में भी कुछ न खई। बादशाह हारून रशीद चयोस त मुंजी सखावत एसी दुनिया लुटे थी पई, तू कुछ न थी खणी, इसी मुंह बिकड़ी शे खई आ। छा कयूं दई बादशाह जे पुठी ते हथ रखे जिसी मुंह हिन के कई। सुभान अल्लाह। इहो छा जिसी हो ते हिकड़ी शे खणा न जे बादशाह मुंजो थी पियो त सजी बादशाही मुंजी आ। हुई त कारी हबशण कोची बानी, पर उन जी फहम फिरासत दानाई ॾिसी बादशाह चयो जे तो मुखे कबूल कयो आ त मां बि तोखे कबूल थो कयां। अॼु खां तू बानी नहीं मुंहिंजी राणी घर धंजाणी। सुभान अल्लाह। उन कारी औरत खे बि वॾी समझ अची वई, असांखे एतिरी बि समझ कोन्हे। हाँ जे रब के कबूल कयूं, जे मदीने वारे साईं जी गुलामी कबूल कयूं, खुदा जो कसम जेके मुस्तफा जे दर्जा गुलाम थींदा आहिनि न ॿिन्ही जहाननि जूं बादशाहियूं रब उन्हनि खे ॾेई छॾींदो। हिते बाबा वाह हुते बाबा। हाँ साईं फरमाइनि था त इन रात में पड़ा फिरंदा आहिनि, आहे को घुरण वारो, आहे को मंगतो, आहे को साइल, आहे को बीमार, आहे को डुतरियल, आहे को बेसात बेसनद, आहे को निभागो त सभागो कयांस, आहे को नितोरो त सतोरो बणायांस। सजी रात रब जा पढ़ा फिरन तू लत फोड़ू सुतो पियो, वरी सुम्हंदो ई बूंदो। मां बुखियन जी ॻाल्हि नथो कयां। हाँ यार हाँ। सिंधी में चवंदा आहिनि भागो ॿार पींघे में ई पधरो, सुमारी से साऊं त थी पियो सुम्हंदो हूंदो पियो सॼी रात। जीफतुन बिल हिमार, जीअं पंहिंजो ढूंढ गॾे जो ढूंढ मोल पियो हुजे न, ईअं ढूंढ वांगुरु पियल हुजे। सॼी रात पासो ई न वराए, रब जो नालो ई न वठे, उहो ता जाग त लॻई भा बिठाई तो फरमाए सुता उथी जाग, निंड न घुर्जे तेरी, तो जो साणे उभायो ये थई मांधा मंझांदे जो माग, सुल्तानी सुहाग निंड्रू कंदे न मिले। सारी रात जागी जन पड़ी सुभान, उन्हनि जो अब्दुल लतीफ चे मिट्टीअ लथो मान, कोड़े कन सलाम अचो आतड़ उन जे। मिट्टी भी उन्हनि जी मान लहंदी आहे जेके पंहिंजे रब खे जागी यादि कंदा। पुट जागण वारनि खे रंग लॻंदा आहिनि, रंग। ऐं अल्लाह ताला कन कन ॾींहंनि कन कन रातियुनि कन कन वक़्तनि कन कन चायुनि खे ख़ुसूसियत सां नवाज़ींदो आहे। पूरे ध्यान आहे तव्हांजो? मैदान अरफात में सॼो साल बीठा हुजो, अरफात जे मैदान ते हज न थींदो।
पर 9 ज़ुल्हज जे ॾींहुं सिज लड़ण खां पोइ 5 मिंट बीहो त बाजी वक्त जी ॻाल्हि आहे न सॼो साल उन मैदान ते बीठा हुजो पर 9 जे ॾींहुं व्यापारी खां पोइ खिसकी वञो अॼु न थींदो वक्त जी ॻाल्हि घड़ी जी ॻाल्हि मिठा त अल्लाह ताला के वक्त बांधण जे लाइ हीरन मोतियुनि जहिड़ा कीमती बणाई उन्हनि कीमती वक्तनि मज़ा हिकिड़ी राति अथव लैलतुल बरात छोटकारे वारी ॼट वरी चवंदा ॼाचुनि वारी राति फटाकनि वारी राति तव्हां वटि कोन न फटाका अलाह बचाईंदो पुट ये फटाका ये आतिशबाज़ी ये ॼाटियूं ॿारण हिंदुनि काफ़िरनि जो तरीक़ो आहे वाणियनि जी रीत ऐं रस्म आहे मुस्लमाननि जो इहो तरीक़ो न आहे मुस्लमान इन राति ते जागंदा आहिनि नफ़िल पढ़ंदा आहिनि इबादत कंदा आहिनि वाणिया पंहिंजी होली में पंहिंजी ॾियारी में ॾीया ॿारींदा आहिनि बाहि ॿारींदा आहिनि ॼाटियूं खणंदा आहिनि इहो वाणियनि जो तरीक़ो आहे मुस्लमाननि जो तरीक़ो यो फजूल खर्ची अजायो खर्चा न राहे खुदा न राहे रसूल साईं फरमाइंदा वला तुबज़िर कुरान फरमाए तो अजायो खर्च न कर इन्नल मुबज़िरीन कानू इख्वान शयातीन अजाए खर्च करण वारा शैतान जा भाइरो आहिनि ये ॼाटियूं ॿारण वारा फटाका छोड़ण वारा ये शैतान जा भाइर आहिनि वो तव्हां छा था चओ शैतान जा भाइर थींदो अदा मां त कोन थो कयां भई छोरा आहिनि काका आहिनि छोरा आहिनि खे अलाह असांजा ॾींदो बस छोरा तुंहिंजा आहिनि ॿिए कंहिंजा तुंहिंजो पुटु आहे न ये फटाका तुंहिंजो पुटु थो छोड़े न कुल्लुकुम राइन व कुल्लुकुम मसऊलुन अन रइयतिही मदीने वाले साईं फरमाता हर एक धनार हर एक का पंजे पंजे धन दी पुछा पुटन जो वडो तू ही न घर जो वडो तू ही न लूण मिर्च खपे तेल तमाक खपे मिर्च वखर वगैरह खपन तू वठी दी नो के कपड़ा ईद जा तू वठी ॾींदे खर्ची पानी तू ॾींदे त उन्हनि जो पुछाणो बि तोखां थींदो पुट नथो नमाज़ पढ़े पुट सिनेमा में थो वञे पुट गुनाहनि जा कम थो करे इहा बि तोखां पुछा थींदी इमाम मुंज़री रिवायत आंदी आहे किताब तरग़ीब तरहीब में साईं फरमायो त राति जो मुड़सु थियो आहे ज़ाल सुती पई आहे केड़ी बरात पर हीअ त राति वरी शान वारी आहे बदरी वारी रात चोॾहीं आहे ईंदड़ रात थी बस हिकिड़ी रात विच में साईं फरमायो त मुड़सु थियो आहे ज़ाल सुती पई आहे पोइ हीअं थो करे जो पाणीअ में हथड़ो ॿोड़े सन्ना छंडड़ा थो हणे मुंहं ईअं न जो कोरो भरी हारीस मथो वरी सुबुह ताईं ठारावी न थिए सन्ना पानी जा छंडड़ा हणी ज़ाल खे उथारे थो या वरी ज़ाल उथी आहे मुड़ुसु सुतो पियो आहे वरी ज़ाल छा थी करे सन्ना पानी जा छंडड़ा मुंहं में हणी उथी बख्तावर उथी अलाह खे यादि कर उथी भलारी रात उथी दुआ घुर उथी नमाज़ पढ़ साईं फरमाए त ज़ाल मुड़ुस खे उथारे या मुड़ुस ज़ाल खे उथारे अल्लाह ताला खिले थो रब टक ॾेई खिले थो ऐं फरमाए थो मलाइको ॾिसो मुंहिंजो पानो मुंहिंजी पानड़ी कीअं हिक ॿिए खे उथारनि था मलाइको तव्हां शाहिद थियो इन्हनि ॿिन्ही खे मूं रब बख़्शे सुभान अल्लाह पाण बि उथजो ऐं पंहिंजे बचड़नि खे बि उथारिजो पाण बि जागजो पंहिंजे बचनि खे बि जागाइजो या राति मल्हाए ॾेखारिजो छा था चओ इंशाअल्लाह ॻाल्हाइण में जान कोन थी नज़र अचे
आइए जो तो कुछ तो लोरी लगला बैठा है जलसे दे पर दिमाग हो रहे देख ले दे अल्लाह का नंगर मिलंदो है पान पे जाग जो पंजे बच्चन के पे जागाए या रात मल्हाए दिखाए सुभान अल्लाह अम्मा आयशा सिद्दीका साइने रज़ी अल्लाह ताला अन्हा थी फरमाए तो 15 जी रात हुई सोना हबीब मुझे हुजरे में आया मां सुचे से मुझे अख लगी वरी जो अख खुले दिसा सब बिस्तर खालिया मुझे खोट मोहम्मद नजर न आयो अम्मा फरमायो मुखे वो ख्याल आयो जेको औरतुन के इंदो आ मां सोचण लगस मता हुजूर अपनी के घर वारी जे हुजरे दे विया हुजने मां उथियसे हड़ई हुजरा जाचम पर के हुजरे में मुझो घोट नजर न आयो सोचूं कदे कदे मस्जिद नबवी में वनी अकेला उनमें दुआऊं घुरंदा आहिनि उम्मत जे लाइ मस्जिद नबवी जाचम पर मूंखे मस्जिद नबवी में हबीब नजर न आया सोचूं कदे कदे जन्नतुल बक़ीअ में वनी कब्रिस्तान बक़ीअ में वनी दुआऊं घुरंदा आहिनि अम्मा फरमाई थी मां जन्नतुल बक़ीअ में आयसि त उते मूंखे रोण जो आवाज ॿुधण में आयो हुजूर रोन पिया उम्मत जे लाइ दुआ घुरन पिया मौला मुंहिंजी उम्मत खे बख़्श जाए मुंहिंजी उम्मत खे बख़्श अम्मा फरमाए थी मूंखे दिल में ख्याल थियो ओ आयशा तू केड़ी सोच में अल्लाह जो नबी केड़े हाल में आ अम्मा फरमाया त मां वापस मोटियस हवेली हुजरे में आयस हुजूर भी वापस आया पर मां वड्डा साह पई खणा साका पई हुजूर पुछो त आयशा ही वड्डा साह छो पई खणी सारी गाल बुधायम साईं फरमाइन था आयशा अजुका आम रात नहीं ये 15 शबान दी रात ए आयशा हिन रात में मुझा एतरा उम्मती बख्श थी वेंदा आहिनि जेतरा अरब जे कबीले बनू कलब वारन जे बकरियुनि रिठुनि जे जिस्मन ते वार आहिनि एतरा मुझा उम्मती 15 जी रात में बख्श जी वेंदा आहिनि ए आयशा हिय निंड जी रात नाहे हिय सुम्हण जी रात नाहे ही जागी करे पंहिंजे पीर खे परचाइण जी रात हो बेहद बख्शिश जा कई पाप खुलिया जेके जाॻिया थे तन खे ॾाज मिलिया अरे बेहद बख्शिश जा कई पाप खुलिया जेके जाॻिया थे तन खे ॾाज मिलिया तो न तलब कई वियाए नाम हलिया तो न तलब कई वियाए नाम हलिया सुते सजण विया दा कल कान पई उठी रात असुर पखिन लाते नहीं उठी रात असुर पखिन लाते नहीं बोली बाजारी तन जे कुर्ब कई उठी रात असुर अल्लाह उठी जागो मिठा सारी रात सुते केॾा हंध पथराणियूं गिलम घते ओ सुम्हणो आहे कबर अॼु ग़फ़लत मंझि गते उथी जाग मिठा थी प्रभात वही उथी रात असुर चओ सल्लल्लाहु अलैहि रसूल
वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या इमाम बैहकी शबुल ईमान में रिवायत हुआने हजरत उस्मान बिन अबिल आस रिवायत आंदिया हबीबन करीमन फरमायो इज़ा कान लैलतुल निस्फ मिन शाबान नादा मुनाद तेरे 15 शाबान दी रात इंदिया पढ़ो नी दुआ ऐलान कंदोआ हल मिन मुस्तगफिरिन फअगफिर लहू आए को बख्शिश घुरण वारो त माफी ॾियांस हल मिन साइलिन फऊतियहू आए को सवाल करण वारो त मां अल्लाह उनके पल भरे ॾियां फला यसअल आकुर शयन इल्ला ओतिया को बस घुरण वारो एड़ो नहीं पर हर घुरण वारे के उन्हें जी घुरियल शय मिलंदी आ जे जेका शय घुरी 15 शाबान में रपूने जेला उहा शय जो आर्डर करे छॾींदो आ उहा शय उन्हें के इनायत कंदी आ इल्ला ज़ानियतुन बिफरजिहा औ मुशरिक सवाए बिन माण्हुनि जे हिकिड़ो ज़ान्याणी औरत ॿियो मुशरिक इन्हनि ॿिन्ही जी दुआ रब क़बूल न कंदो आहे ज़ान्याणी औरत ज़ानी मर्द खे रब वटां लबैक जो जवाब न मिलंदो आहे उन जी दुआ न खाइबी आहे ॿियो मुशरिक खे माफ़ी न मिलंदी आहे ओ मिठा अल्लाह बचाए बुराइनि खां रब बचाए शिरक खां जे मोमिन आई त अॻवाट गुनाहनि खां तौबा ताइब थी पंहिंजे महबूब खे राज़ी करण वारी वाट चो सल्लल्लाहु रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह तेरी प्यारा इन रात जे अंदर हिकड़ी नमाज पढ़बी आ जेके सॾींदा आहिनि सलातुल खैर छा सॾींदा आहिनि चओ सलातुल खैर 50 नफिल 100 रकातूं जेको इन 15 जी रात सलातुल खैर जी नमाज पढ़े उन जी गुज़रियल सारी जिंदगी जा गुनाह गुमरहे माफ़ करे तो छो जेको 15 शाबान जी रात 3 भेरा सूरत यासीन जी तिलावत करे उन जे उम्र में बरकत पवंदी उन जे रिज़्क में बरकत पवंदी उन जूं आफ़तूं मुसीबतूं दर्द मुसीबतूं रब लाहे टारे छॾींदो 15 शाबान जी रात सुरमो पाए 21 जे हिसाब सां 3 सरायूं साजी में 3 खाबी में 21 जे हिसाब सां 15 जी रात सुरमो पाए पूरो साल उन जूं अखियूं न उथंदियूं न ॾुखंदियूं अखियुनि जे बीमारियुनि जो इलाज अथई 15 शाबान जी रात बेर जा 7 पन पानी में बड़काए उन पानी सां वेंझे उन ते न जिन्न जो असर थींदो न जादू जो असर थींदो 15 शाबान जी रात 1000 भेरा हबीबन ते दुरूद
दरूद पढ़े क़यामत जे ॾियारे उथंदो त मुस्तफ़ा के एतिरो वेझो हूंदो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, एतिरो साईं जन के करीब हूंदो जो उन जो कुल्लो मुस्तफ़ा जे कुल्ले सां छुहंदड़ो। सुभान अल्लाह। इन रात में सलात तस्बीह नमाज पढ़े उन जा अॻियां पोयां नंढा वॾा ज़ाहिर उचा लिकल या पथरा मुंहिंजा दोस्तो ॼाणी वाणी या बेख़बरी में कयल हड़ई गुनाह रब बख़्शे छॾे थो। सलात तस्बीह जिंदगी में हिकिड़ो भेरो पढ़े त सॼी जिंदगी जी बात। हिकिड़ी दावत ॾियांव, अल्लाह 15 जी रात तव्हां खे दावत आहे दिलबराबाद मोरे में। इंशाअल्लाह सलात तस्बीह जमायत सां पढ़बी। कंहिंखे ॾांहुं अचे थी, कंहिंखे ॾांहुं नथी अचे।